नाज़रीन जोही खान सां रिपोर्ट शेयर कई है मुश्ताक अली रोधनाणी। रिपोर्ट मूजिब PPMPA जोही ऐं गादी नशीन दरगाह नईं शरीफ पीर सैयद साले शाह जीलानी तरफ़ां जीलानी हाउस जोही में तक जे वडेरन सियासी समाजी अगवाणन मुरीदन सां मुलाक़ात। तफ़सील मूजिब PPMPA जोही ऐं गादी नशीन दरगाह नईं शरीफ पीर सैयद साले शाह जीलानी तक जे माण्हुनि तरफ़ां बुनियादी मसइलनि बाबति आगाही ऐं निशानदेही करण ते MPA सैयद साले शाह जीलानी मसइलनि जे हल जे लाइ वाबस्ता खातनि जे आफ़ीसरनि सां ॻाल्हि ॿोल करे अवाम जा मसइला जल्द खां जल्द हल करण लाइ पाबंद कयो। इन मौक़े ते MPA सैयद साले शाह जीलानी चयो त जोही तालुक़े अंदरि कुझु स्कीमूं मुकमल आहिनि, कुझु तरक़ियाती स्कीमुनि ते कमु हलंदड़ आहे। इंशाअल्लाह जोही तालुक़े लाइ नयूं मंज़ूर करायल स्कीमुनि जा कम जल्द खां जल्द शुरू कया वेंदा। हिन चयो त मुंहिंजी अवलीन कोशिश ऐं तरजीह आहे त पंहिंजे तालुक़े जे अवाम जे लाइ बुनियादी मसइला तरजीहनि बुनियादनि ते हल कराया। हिन वधीक ॻाल्हाईंदे चयो त पीपल्स पार्टी जो मंशूर ई ग़रीब अवाम जी ख़िदमत करण आहे। बुनियादी मसइलनि जी निशानदेही तक जे अवाम करे असांजो फ़र्ज़ में शुमार आहे त असीं पंहिंजे ग़रीब अवाम जी उमीदुनि ते पूरो लहण जी कोशिश करियूं। तक जे अवाम वोटरनि सपोर्टरनि समेत मुरीदनि जे मसइलनि जे हल ऐं निशानदेही जे लाइ हर वक़्तु जीलानी हाउस जोही जा दरवाज़ा खुलियल आहिनि। तक जे बुनियादी मसइलनि ऐं अवाम जी ख़िदमतुनि जे लाइ मां हर वक़्तु हाज़िर आहियां।